ॿार थोरा ॼणियो, मुल्क में अटो कोन्हे, मुल्क जी मईशत तबाह थी वेंदी, तंहिं करे ॿार थोरा ॼणियो। साथी वठो, साथी साथी इस्तेमालु करियो। हाणे जेको माण्हू 200 रुपया डेली ख़र्च थो करे उनखे साथी था ॾियनि, त तूं फूकणो वठ। जेकॾहिं 200 रुपया ख़र्च करण वारो पाकिस्तानी फूकणी जो हक़दार आहे त 13.5 लख रुपया मानी ते खाइण वारो गोली जो हक़दार आहे। आदती कम ई हर माण्हू करे थो, सभु को करे पियो। ऐं हिकिड़ा कम वरी आहिनि अजीब कम, उहे हर माण्हू कोन कंदो। मख़सूस तबक़ो आहे जेको उहे कम करे थो। साइंसी ईजादात, मोबाइल फ़ोन आहे, लाउड स्पीकर आहे, बिजली आहे, कार आहे, मोटरसाइकिल आहे, रेल गाॾी आहे, हवाई जहाज़ आहे, हेलीकॉप्टर आहे, क्लाशन आहे, रिपीटर आहे, G3 आहे, 303 आहे, एटम आहे, मिसाइल आहे। साइंसी ईजादात इहो बि हिकिड़ो कमु आहे, पर हर माण्हू कोन कंदो। मख़सूस तबक़ो आहे जेके इहे कम कनि था। तव्हां 40,000 रुपया भरे मोबाइल छो था वठो? 50,000 रुपया ॾेई मोबाइल था वठो। मोबाइल जा रेट आहिनि 10,000, 15,000, 20,000। हाणे iPhone 11 आई आहे, 1,85,000 जी आहे। S10 वठो, 1,65,000 जी आहे। मोबाइल जा रेट आहिनि। तव्हां मोबाइल पैसा ॾेई छो था ख़रीद करियो? तव्हां पंहिंजी घर ठाहे वठो। तव्हां माण्हू आहियो जेके ठाहीनि पिया सेब, त माण्हू आहिनि उठ त कोन्हे। तव्हां पंहिंजी ठाहे वठो, चओ आउं मोबाइल पंहिंजी ठाहींदुसि, ठाहे भला ख़बर कोन्हे, कोन ठाहे सघंदे। तूं पैसा भरे रिपीटर मार्केट मां छो थो वठी? तूं लोह जा सरिया वठी वञ बाज़ार मां, पंहिंजी वञी ठाहे, कोन ठाहे सघंदे। तूं आख़िरकार चुंगजी जे इंतज़ार में छो बीठो हुई? त गाॾी अचे त मां वञा, वेगन जे इंतज़ार में, बस जे इंतज़ार में। तूं कावाड़ी मां लोह जो सामान वठे, पंहिंजी गाॾी पाण ठाहे वठ, न ठाहे सघंदे। साइंसी ईजादात हर माण्हू कोन करे सघंदो। मख़सूस तबक़ो आहे जेके साइंसी ईजादात वारो कमु कनि था। आदती कमु हर माण्हू कंदो, साइंसी कमु हर माण्हू कोन कंदो, मख़सूस तबक़ो कंदो। अलबत हर माण्हूअ में रब सलाहियत रखी आहे। साइंस जेके साइंसी ईजादात कनि पिया उहे बि त माण्हू आहिनि। उन्हनि वटि बि 2 अखियूं आहिनि, हिकिड़ो नकु, 2 चप, 32 ॾंद, 2 कन, हिकिड़ो दिमाग़। जेके टपड़ उन्हनि वटि आहिनि से तव्हां वटि साॻिया आहिनि। ईअं त कोन्हे त हाणे साइंसदाननि जे करे अलाह ताला उन्हनि खे 2 दिमाग़ ॾिना आहिनि, उन्हनि खे 4 कन ॾिनई आहे, 5 अखियूं ॾिनई आहे। न, साॻिया टपड़ आहिनि। तव्हां में कुदरत वारे सलाहियत रखी आहे। जेकॾहिं तव्हां साइंसदान थियणु चाहियो था त थी सघो था, मुमकिन आहे, मुहाल कोन्हे। अलबत तव्हांजे दिमाग़ ऐं महिनत जी ज़रूरत आहे, तव्हां इहो कमु सिखी सघो था। साइंसी ईजादात खां वरी हिकिड़ो क़दम अॻियां, टियों कमु आहे मौजज़ो, मौजज़ात। उहे मख़सूस हिकिड़ो तबक़ो आहे नबियनि सगोरनि जो, जंहिंजे हथ ते मौजज़ात वारा कम ज़ाहिर थियनि था। हाणे इन्हनि सभिनी कमनि में फ़र्क़ु कहिड़ो आहे? फ़र्क़ु हीअ आहे त आदि कमु हर माण्हू कंदो, साइंसी कमु मख़सूस तबक़ो कंदो। अलबत अवां में सलाहियत आहे साइंसदान थियण जी, पोइ थियो या न। साइंसी ईजादात दुनिया खे हैरान करे विधो आहे, पर साइंसी ईजादात खां मौजज़ा मथे आहिनि। छाजे करे त साइंसी ईजाद जो मिसल मुमकिन आहे, मौजज़े जो मिसल नामुमकिन आहे। जेकॾहिं हिकिड़े मुल्क जहाज़ ठाहियो आहे त ॿियो मुल्क उनजे मुक़ाबले में जहाज़ ठाहे सघे थो। हिकिड़े मुल्क जेकॾहिं एटम ठाहियो आहे त ॿियो मुल्क उनजे मुक़ाबले में एटम ठाहे सघे थो। हिकिड़ो मुल्क रेल गाॾी पियो ठाहे त ॿियो मुल्क उनजे मुक़ाबले में रेल गाॾी ठाहे सघे थो। पाकिस्तान रेल गाॾी ठाही आहे जेका हले पई, तव्हां ॾिसो था, हली रोडी प्लेटफार्म ते बिहो, 9 बजे जो टाइम ईंदो त राति जो 1 बजे ईंदी। छकड़ 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 छकड़, गॾा गाॾियूं पोइ मटे वञनि वठनि, छकड़ छकड़। हे बि रेल गाॾियूं आहिनि। जापान वारनि बि रेल गाॾी खाई आहे, जंहिंजी
रफ़्तार फी घंटा 1000 किलोमीटर आहे। जापान वारनि में रेलगाॾी ठाही आहे, 1 कलाक में 1000 किलोमीटर हले थी। जापान जा माण्हू हवाई जहाज़ खां वधीक रेलगाॾी जे सफ़र खे पसंदि कंदा आहिनि, छो त उहा तेज़ तरीन हवाई जहाज़ खां बि अॻे पहुचे थी। इन जे करे आख़िर हिकिड़ो मुल्क जेकॾहिं का शइ ठाहे थो त ॿियो मुल्क उनखां सुठी शइ मार्केट में आणे पियो ऐं ठाहे पियो, त साइंसी ईजादात जो मुक़ाबिलो थी सघे थो। साइंसी ईजादात जो मिसल दुनिया में मुमकिन आहे, पर मौजज़े जो मिसल मुमकिन कोन्हे, मुहाल आहे। हाणे तवजो कर, दुनिया वारनि जहाज़ ठाहियो आहे। अच्छा हल साईं जहाज़ उॾामे पियो। अच्छा हिन में घणा माण्हू आहिनि? जी 450 माण्हू आहिनि। वॾी ॻाल्हि आहे, साइंस कमाल करे छॾियो। अच्छा वॾो कमाल थियो आहे। हेॾां साइंसदाननि जहाज़ ठाहियो, उॾायो आहे। हाणे सुलेमान नबी तख़्त थो ठाहे। सुलेमान नबी तख़्त ठाहियो, उन तख़्त ते 6 लख कुर्सियूं फिट कई। 6 लख कुर्सियूं फिट करे हाणे 6 लख माण्हू, 6 लख कुर्सियूं उन तख़्त खे चवे थो उॾाम। हाणे सुलेमान नबी जो तख़्त फिज़ा में उॾामे थो। साइंसदाननि जहाज़ ठाहियो आहे। सुलेमान नबी जो हू मौजूदो आहे, हू तख़्त पियो उॾामे, हेॾां जहाज़ पियो उॾामे। जहाज़ में पेट्रोल पियल आहे, जहाज़ में डबल इंजन लॻल आहे, जहाज़ में पायलट वेठो आहे। पायलट न हूंदो जहाज़ सही रुख ते न हली सघंदो। इंजन न हूंदी जहाज़ हली कोन सघंदो। पेट्रोल न हूंदो त जहाज़ हली कोन सघंदो। सुलेमान नबीअ तख़्त ठाहियो आहे, उन में इंजन बि कोन्हे, उन में पेट्रोल बि कोन्हे, उन में पायलट बि कोन्हे। साइंसदाननि जो जहाज़ पियो उॾामे, सुलेमान नबीअ जो तख़्त पियो उॾामे। ॿिन्ही खे जेकॾहिं भेट कंदा त जहाज़ जे मुक़ाबले में ॿियो जहाज़ ठही सघे थो, पर क़यामत ताईं सुलेमान नबी जे तख़्त जे मुक़ाबले में अहिड़ो तख़्त न ठहियो आहे, न ठाहे सघनि था। हा साइंसी ईजादात जो मिसल मुमकिन आहे, पर मौजज़े जो मिसल मुमकिन कोन्हे को। हाणे तवजो, हलो केरु अदा हे आऊं याकूब आहियां, किथे बीठो आहीं? मां साईं अरफात में बीठो आहियां। अच्छा साइंसी इजादात साईं कमाल करे छॾियो। वो अरफात में जेको माण्हू बीठो ॻाल्हाए, साॻी मिंट में ॻाल्हि सखर में पई अचे। ज़बरदस्त। हज़रत उमर मस्जिद नबी में बीठो आहे, जुमे जो ॾींहुं आहे, ख़ुतबो बीठो ॾे। 300 किलोमीटर परे मुसलमान जी फ़ौज जिहाद पई करे, हितां हज़रत उमर हकल थो करे। या सारियत अल जबल, न मोबाइल हुई न वायरलेस हुई, कुझु बि कोन हो हज़रत उमर वटि, रुगो हकल कई या सारियत अल जबल। इहो आवाज़ उमर जो 300 किलोमीटर परे उन लश्कर वटि पहुतो। लश्कर पाण खे संभालियो ऐं लश्कर वारा जॾहिं जंग लड़ी मदीने पहुता तॾहिं उन्हनि चयो त जुमे नमाज़ जो टाइम हो। हज़रत उमर जो आवाज़ असांखे पहुतो ऐं असां सम्झी वियासीं ऐं पंहिंजी पोज़ीशन असां संभाली। अल्लाह तबारक व तआला इस्लामी लश्कर खे फतह नसीब कई। त मुंहिंजा दोस्त, तुंहिंजे मोबाइल फ़ोन जे मुक़ाबले में ॿी फ़ोन त ठही सघे थी, पर उमर जेको किरदारु अदा कयो आहे, उन किरदारु जहिड़ो आवाज़ 300 किलोमीटर ताईं दुनिया जो को साइंसदान पहुचाए नथो सघे। तुंहिंजी मोबाइल मां आवाज़ पियो अचे, हीअ त साइंसी कमाल आहे। हाणे हिन में बैटरी लॻल आहे, बैटरी कढी छॾियो। हलो ये वॾे गोंडियल छो? अड़े हिन में बैटरी कोन्हे, बैटरी कढी छॾ, मोबाइल कमु कोन कंदी। ओ टावर न आहे, सिग्नल कोन था अचनि, सिग्नलनि जो सिलसिलो ख़तमु थी वियो, तव्हांजी मोबाइल कमु छॾे वेंदी। हीअ त मजबूर आहे वीचारी, हिनखे त चार्जिंग खपे, हिनखे त टावर खपे, हिनखे त सिग्नल खपनि, तॾहिं हिन में आवाज़ न करंदो। सम्झो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महफ़िल में वेठा आहिनि, सहाबी बि वेठा आहिनि। अरब जो हिकिड़ो बद्दू आहे, ॿाराड़ी जो, वियो आहे झंग में शिकार करणु। उतां ॻोह मारई, ॻोह में रसी ॿधी उठ में टंगे छॾई। हाणे मुंहुं ॻोह उठ में ॿधी पई आहे, अचे पियो त माण्हुनि जो हुजूम ॾिठई, अची बीह रहियो। चई तव्हां में नबी कहिड़ो आहे? अल्लाह जे रसूल फरमाए आऊं नबी आहियां। चई अच्छा नबूअत जी दावा तव्हां कई आहे? जी हा मूं कई आहे। फरमाई उन में बद्दू चयो त जे आऊं तोते कलमो तॾहिं पढ़ंदुसि जॾहिं हीअ ॻोह कलमा पढ़े, जॾहिं ॻोह ॻाल्हाए। हाणे मुंहुं लॻो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इशारो कयो, मुंहुं लॻो ॻाल्हाइणु शुरू कयो, बल्कि वॾी लंबी चौड़ी तक़रीर करणु शुरू करे ॾिनई। हाणे तुंहिंजी मोबाइल पई ॻाल्हाए, इन मोबाइल जहिड़ी ॿी मोबाइल साइंसदान ठाहे वेंदा।
पर दुनिया जा सब मौलवी मुला बाबा भोपा पीर फकीर टूणाई फीणाई वग़ैरह सग़ैरह अहरू गहरू नतू कहरू XYZ सब गॾु करियो चओ मुंहुं लॻो के इशारो करियो त ॻाल्हाए थी नथी ॻाल्हाए। मोबाइल जो मिसल मुमकिन आहे पर मौजज़े जो मिसल दुनिया में मुमकिन ई कोन्हे। को मौजज़ो दंग हूंदो आहे। हाणे दुनिया में जेके बि नबी आया उन्हनि खे अल्लाह तबारक व तआला मौजज़ा ॾिना। उहे उन सभई मौजज़ा जेके हुआ उन्हनि जो ताल्लुक़ नबियनि जे ज़िंदगीअ सां हो। जेसि ताईं नबी ज़िंदा हुआ तेसि ताईं मौजज़ा ॾेखारूं। जेसि ताईं नबी ज़िंदा हुआ तेसि ताईं मौजज़ा ॾेखारूं। हिन मोबाइलनि त सॼो जलसे जो तवजो ई ख़राबु करे छॾियो। या वटि ओपो आहे का 12,000 जी का 10,000 जी ओपो खणियो बेल्टे जॾहिं वेठा आहिनि। वञो मूं आईफोन पे इस्तेमालु कई आहे 70-80 हज़ार ताईं ऐं लड़ियो या हाणे वरी लख 1.5 लख वारी वठां थो। पर जीअं मोबाइल मूं फ़ोन मूं इस्तेमालु कई आहे हुनखे 15-16 साल थिया आहिनि पर मूं अॼु ॾिसी कंहिंजो फ़ोटो कोन करियो न को पंहिंजो न को परायो। परचक हिकिड़ी मोबाइल में तुंहिंजा पंहिंजा फ़ोटो 1800 पिया संदसि फ़ोटो 1800। ऐं कुर्सीअ ते वेठो आहियां ऐं हाणे टिब ते चढ़ियो वेठो आहियां ऐं हाणे मोटरसाइकिल ते वेठो आहियां ऐं हाणे पाणी पियो पियां ऐं हाणे मानी पियो कयां। मुख़्तलिफ़ पोज़ आहिनि। भला मरे ये खीर था ॾियनि छा? एतिरा जो फ़ोटो कढनि तंहिंखां पोइ तुंहिंजी इज़त में 4 चंड लॻाइनि। एतिरनि फोटुनि कढण खां पोइ तोखे प्रोमोशन थियो। पहिरीं तूं 17 कैरेट में हाणे 22 कैरेट में प्रोमोशन थियो आहे। रोज़ी में बरकत पई आहे। तुंहिंजी इज़त खे 4 चंड लॻाइनि। इहो फोटो खीर था ॾियनि या जे इहे फोटो कढे थो त राति जो तोसां गॾु था सुम्हनि। आख़िर ॿुधाए मूंखे त आउं बि शुरू थियां। वो हुतां निकितो या मोबाइल वारा मूंखे फिरी आया परचक आउं पोड़ो मुंहिंजो मार्केट में अघी कोन्हे को। तूं इहे मुंहिंजा फोटो घर खणी वेंदे तोखे माई हार विझंदी चरियो ई था छितो करे मारूं। अल्लाह तबारक व तआला सभिनी नबियनि खे मौजज़ा ॾिना पर उहे मौजज़ा तेसि ताईं हुआ जेसि ताईं नबी हुआ। नबी दुनिया में विया त नबियनि जा मौजज़ा बि विया। असांजो नबी हिन दुनिया में आयो अल्लाह तबारक व तआला असांजे नबी खे बि मौजज़ा ॾिना पर ॿियनि नबियनि जे मौजज़नि खां घणा ऐं अफ़ज़ल अॼोकी ॿोली में VIP ईसाई वॾा राहिब गॾिजी वेठा त ईसा अलैहिस्सलाम जा मौजज़ा गॾु करियूं। ईसाईनि जा वॾा वॾा पोप राहिब गॾिजी वेठा ईसा अलैहिस्सलाम जा मौजज़ा गिनती करे उनखे किताबी शक्ल ॾिनो त ईसा अलैहिस्सलाम पंहिंजी ज़िंदगी में जेके मौजज़ा ॾेखारिया से टोटल 28 हुआ। अल्लामा जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह असांजे नबीअ जे मौजज़नि खे गॾु करे किताब लिखियो। उन जेके मौजज़ा रसूल पंहिंजे ज़िंदगी में अमली मौजज़ा ॾेखारिया हुआ उन्हनि जो तइदाद 3200 हो। भेणी असांजे नबीअ जा मौजज़ा ॿियनि नबियनि जे मौजज़नि खां तइदाद में घणा आहिनि। नंबर 2 असांजे नबीअ जा मौजज़ा ॿियनि नबियनि जे मौजज़नि खां सम्झो कैटेगरी जे लिहाज़ सां अफ़ज़ल ऐं बहितर हुआ। मिसाल जी ॻाल्हि हज़रत मूसा अलैहिस्सलाम वटि माण्हू आया सदस उम्मती चयो असांखे उञ लॻी आहे पाणी जो बंदोबस्तु कर। हज़रत मूसा अलैहिस्सलाम लठ आई पत्थर फाटो 12 चश्मा पाणी जा निकिता। सबके राज जो वाटर अलग, कबीला 12 हुआ, इन करे वाटर ऐं चश्मा भी 12 निकता। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा आया तो सही असांखे पानी खपे, उञ लगी आ, वुज़ू भी कंदासीं, जानवरनि खे भी प्यारींदासीं, पानी जो बंदोबस्त करियो, तव्हां वटि अधु करो पानी जो आहे, बाक़ी पूरी फौज खाली आहे, कंहिं वटि बि पानी कोन्हे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पंहिंजा बर्तन खणी अचो, सहाबी पंहिंजा बर्तन गॾु कयूं, मशकूं वग़ैरह। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो हथ मुबारक उन कौरे में ॿोड़े छॾियो। सहाबी फरमाइनि था रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आङिरियुनि मुबारकनि मंझां पानी फुआरा करे निकितो। असां सभिनी मशकूं भरियूं, पीतोसीं, वुज़ू कयोसीं, जानवरनि खे प्यारियोसीं। हाणे मूसा अलैहिस्सलाम खां संदसि क़ौम मुतालबो थी करे पाणीअ जो, असांजे नबीअ खां संदसि उम्मती मुतालबो था कनि पाणीअ जो। मुतालबो साॻियो आहे। मूसा अलैहिस्सलाम लठ हणी पत्थर मां पाणी कढियो, अल्लाह जे रसूल करे में आङिरियूं मुबारक ॿोड़े
पानी कजो, हुते पानी पत्थर मां पियो निकिरे, हिते पानी आंगुरियुनि मां पियो निकिरे। पत्थर पानी जो मरकज़ आहे, आंगुर रत जो मरकज़ आहे। तव्हां जेकॾहिं गिलगित ऐं हेॾा कोयटा ॾांहुं वेंदा त तव्हांखे जबलनि जे चोटी ते पाणी जा चश्मा नज़र ईंदा। मालूम थियो त जबल में पाणी रही सघे थो, तॾहिं त पाणी जा चश्मा जबलनि में निकिरंदा आहिनि, पर आंगुर में पाणी कोन हूंदो आहे। जेकॾहिं तव्हांखे शुगर टेस्ट कराइणी हुजे त डॉक्टर वटि वञो, थोरी सुई हणंदो त हिन मां रत निकिरंदो, जंहिंते तव्हांजी शुगर टेस्ट थींदी। आंगुर रत जो मरकज़ आहे, पत्थर पानी जो मरकज़ आहे। मूसा अलैहिस्सलाम पानी कढियो आहे पानी जे मरकज़ मां। अल्लाह जे रसूल असांजे नबीअ पानी कढियो आहे रत वारे मरकज़ मां। मौजज़ा ॿई हिकिड़ी लेवल जा आहिनि, पर असांजे नबी जो मौजो हुन मौजे खां हाई लेवल जो मथे पियो नज़र अचे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम वटि हज़रत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आहे, बग़ल में हथ दबाए जेॾी महिल ॿाहिरि थो कढे तॾहिं मूसा अलैहिस्सलाम जो हथ ॿरे पियो, रोशन पियो थिए, नबी जो हथ पियो ॿरे। सोमाणी नमाज़ पढ़ी अल्लाह जे रसूल हिकिड़ो साहबी आयो चई या रसूल अल्लाह घर तो वञा, मुंहिंजो घर परे आहे, रस्ते में ऊंधाई आहे, घर ताईं कीअं पहुचां? पाण सॻोन फरमायो तूं मूंखे लठ ॾे। मूंखे अल्लाह जे रसूल साहबी खां लठ वठी उन ते पंहिंजो हथ मुबारक फेरियो, साहबी जी लठ पई ॿरे जहिड़ो ट्यूब लाइट जो डंडो। हाणे वञे पियो घर ॾांहुं त वरी ॿियो साहबी मिलियो, चई अदा केॾां? चई घर थो वञा। चई मुंहिंजो बि घर हिन पासे आहे, ॿई गॾियो था हलूं, तो वटि रोशनी पाए, कमु भलो थी वियो। हाणे ॿई गॾिया पिया अचनि। अॻियां हलण खां पोइ हिकिड़े साहबी जो रस्तो हेॾां, ॿिए जो हेॾां, हिकिड़े जो घर हेॾां, ॿिए जो हेॾां। हाणे त हिक ॿिए खां टुटनि। तॾहिं हिन साहबी चयो अदा ॻाल्हि ॿुध, तो वटि त आहे लठ जंहिंजी रोशनी ते तूं वञे पियो घर, हाणे मुंहिंजो त वरी रस्तो थियो हिन पासे, ऐं त तोखां तो अलॻि थिया। हाणे मुंहिंजे लाइ त वरी बि मसइलो, ऐं ऊंधा में कीअं घर ताईं पुॼां? की हाणे हीअं कर, हिन झंग मां ॻोल्हे काठ जो धुको खणी अच, को सौंटी हिन सां टोचन करियूं, मन ॿरी पवे। उहो साहबी वियो आहे, झंग मां हेतिरी सौंटी ॻोल्हे खणी आयो आहे। हाणे इहा वरी हिन सां टोचन पिया कनि, ब्लूटूथ पई थिए, ब्लूटूथ। हू डंडो अलॻि पियो ॿरे, ही डंडो अलॻि पियो ॿरे, हू पंहिंजे घर पियो वञे, हू पंहिंजे घर पियो वञे। मूसा नबी जो हथ पियो ॿरे, रसूल जे ग़ुलामनि ऐं साहबनि जूं लठियूं ऐं सौंटियूं पियूं ॿरनि। मौजज़ो रोशनी जो आहे, पर हुन खां ही मौजो हाई लेवल जो पियो नज़र अचे। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो मौजो आहे त अखियुनि ते हथ थो फेरे त अंधो सॼो थियो वञे, अखि सलामत आहे, नब्ज़ बि सलामत आहिनि, गोलो बि सलामत आहे, भिंजण बि सलामत आहिनि, सिर्फ़ु नज़र कोन हो। ईसा अलैहिस्सलाम हथ नज़र मोटी आयो, अंधो ॾिसणु लॻो। ओहद जी जंग लॻी आहे, हिकिड़ो सहाबी आहे, उनखे दुश्मन तीर आयो, अख में लॻो, अख चीरजी वई, अख फटिजी पई, अख जूं नब्ज़ूं टुटी वयूं। टुटल फाटल अख तरीअ ते रखी रसूल जे अॻियां आयो, चई या रसूल अल्लाह दुश्मन धकायो आहे, अख मुंहिंजी ख़राब थी वई। पाण फरमाई वेझो थी, टुटल फाटल अखियुनि जे डॉक्टर खां पुछिजई त अखियुनि जूं नब्ज़ूं अख जूं केतिरियूं बारीक नब्ज़ूं आहिनि। को बि अखियुनि जो डॉक्टर जॾहिं ऑपरेशन कंदो आहे तॾहिं नब्ज़ूं कोन कटींदो आहे, छो त अख जी नब्ज़ जेकॾहिं कटिजी वई त वरी जुड़ंदी कान का। इन जे करे डॉक्टर हिते मिशन लॻाए वरी जो दॿा ॾींदा त अखि हेॾी ॿाहिरि निकिरी ईंदी, पोइ उन अख जी सफ़ाई कंदा, उनखे इस्त्री कंदा, उनखे वॉश कंदा, पोइ इहा आहे ऑपरेशन। बाक़ी नब्ज़ूं जे कटी त वरी जुड़ंदी कान का। हीअ टुटल फाटल चीरल अख सहाबी तरीअ ते रखी रसूल वटि आयो आहे, या रसूल अख टुटी वई। पाण फरमाई वेझो थी, साईं जिन अख मुबारक अख रखी पंहिंजी फीण मुबारक लॻाई, ऑपरेशन कंप्लीट थी वई, नज़र बहाल थी वियो, सूर ख़तम थी वियो, रत ख़तम थी वियो। साहबी फरमाए थो 80 सालनि जो पोड़ो थी वियुसि, मुंहिंजी हीअ अख नज़र छॾे वई, पर जंहिंजी ऑपरेशन अल्लाह जे रसूल कई हुई उन मरण ताईं नज़र कोन छॾियो। मौजज़ो नज़र जो आहे, हुते बि नज़र जो आहे, हिते बि अख जो आहे, पर ही मौजज़ो हुन खां हाई लेवल जो आहे, छो त हुते अख सलामत आहे, हिते अख टुटी चुकी आहे, कटजी चुकी आहे। ही मोहम्मद मुस्तफ़ा जो मौजज़ो आहे। असांजे नबी खे मौजा ॾिना विया, पर ॿियनि नबियुनि जे मुक़ाबले में भेट में हाई लेवल जा अॼुकल्ह जे ॿोली में VIP मौजा ॾिना विया। जीअं अल्लाह जे रसूल जी नबूवत दाइमी आहे, क़यामत ताईं हलंदी रहंदी। इन करे इन नबूवत खे दलील बि अहिड़ो खपे जेको दलील दाइमी हुजे। इन करे अल्लाह तबारक व तआला असांजे नबी सगोरे खे अमली मौजनि खां सवा हिकिड़ो अलॻि मौजो ॾिनो, जंहिं मौजे जो नालो
इल्मी मौजू है, जंहिं मौजे जो नालो अल्लाह जो क़ुरान है। हे मोहम्मद मुस्तफ़ा जे नबूवत जो दलील है, हे मोहम्मद मुस्तफ़ा जे नबूवत जो इल्मी मौजूदो है। छो त दावा नबूवती दाइमी है, इन करे मौजूदो बि अहिड़ो ॾिनो वियो जेको दाइमी हुजे। जीअं क़यामत तक रसूल जी नबूवत रहंदी, तीअं क़यामत तक अल्लाह जो क़ुरान बि रहंदो। दुनिया जा बादशाह भले केॾा बि ज़ोर ॾिन, क़ुरान न ख़त्म करे सघिया, न ख़त्म करे सघंदा। इमरान खान बि चए थो क़ुरान न हुजे, मुला न हुजनि, मदरसा न हुजनि। इमरान खान जी काबीना बि असांजे ख़िलाफ़ आहे, पर इन खां अॻु में जेके बुज़ुर्ग आया हुआ, परवेज़ मुशर्रफ, ज़रदारी, नवाज़ शरीफ़, इहे बि असांजे कावड़िया वेठा। जॾहिं तॾहिं पुलिस वारा फूकिया बीठा आहिनि, मुला तव्हांजे मदरसे में छा आहे? असांजे मदरसे में असीं एटम बम ठाहींदा आहियूं, मीज़ाइल बि ठाहींदा आहियूं। छा आहे मदरसे में? उहो विहाणा पिया आहिनि, फाटल विहाणा जंहिंजे कुंड मां कपा पियो किरे, बसर पियो आहे, थालो आहे जंहिंमें छोरा भत था खाइनि, हुनखे विच ते टुंगाए लसी सभु वियो वञे। ऐं पैसा किथां था आणो मुला? अव्हांखे पैसा किथां था मिलनि? फूकिया बीठा आहिनि। पैसा पिणे थो मोकिले क़बर मां, पिणे पिणे। यूनिवर्सिटी जी हॉस्टलनि में छा पियो थी असांखे ख़बर कोन्हे। पाण असीं स्टेज ते वेही इहो गंद फलोड़ियूं, असांखे ख़बर कोन्हे यूनिवर्सिटी में छा थो थी। तव्हां कावड़िया मदरसनि ते वेठा आहियो। मदरसा बंदि करियो, मदरसा बंदि करियो, मदरसा रजिस्टर करायो, वरी रिन्यू करायो, वरी फलाणो करियो। निजे पे जा नौकर जोड़े असांखे लोलो पिया खारायूं। कावड़िया मदरसे पूरी पाकिस्तान जी मिशनरी। आऊं तो तव्हां खां पुछां, मोहम्मद अली जना खां वठी इमरान ताईं, उहो पाकिस्तान जो कहिड़ो सदर ऐं वज़ीर आज़म आहे जंहिंखे मदरसे खे 500 रुपया चंदो ॾिनो आहे? केरु ॾिना? लियाकत अली खान ॾिना, अयूब खान, चाचे ज़िया ॾिना असांखे पैसा, बेनज़ीर ॾिना, ज़रदारी थो ॾे, परवेज़। ए पाण पिनंदा हुजनि ते असांखे ॾींदा, चरिया आहियो छा? पूरी मिशनरी पाकिस्तान जी जेका बि हुक्मरान जी आई आहे, मदरसनि जे ख़िलाफ़ आहे, मौलवियुनि जे ख़िलाफ़ आहे। अमेरिका बि ख़िलाफ़ आहे, बर्तानिया बि ख़िलाफ़ आहे, चाइना बि ख़िलाफ़ आहे, इंडिया बि ख़िलाफ़ आहे, रूस बि ख़िलाफ़ आहे। दुनिया जूं सुपर ताक़तूं, एटमी ताक़तूं, पाकिस्तान जा हुक्मरान सभु ख़िलाफ़ आहिनि। त मुला न हुजनि, मदरसा न, ॿियो सभु कुझु हुजे, मेड़ा हुजनि, मलाखड़ा हुजनि, सर्कस हुजनि, ॻाइण वॼाइण हुजे, डांस हुजनि, नाच हुजनि, फिल्मूं हुजनि, जैमखाना हुजनि, गुस्ता हुजनि, शराब खाना हुजनि, सभु कुझु हुजे, मुला न हुजनि, मदरसा न हुजनि। एॾी मुखालफ़त जे बावजूदि जॾहिं पूरी दुनिया जूं ताक़तूं क़ुरान वारनि जे ख़िलाफ़ हुजनि, उन जे बावजूदि मदरसा हलनि पिया, हाफ़िज़ थियनि पिया, आलिम थियनि पिया। हिन साल वफ़ाक़ुल मदारिस जे इम्तिहान में जेके हाफ़िज़ तयारु थिया आहिनि से 78,000 आहिनि, जिन में 14,000 त न्याणियूं आहिनि। हे त क़ुरान जी तालीम बंदि कनि। हे क़ुरान बंदि, क़ुरान जी तालीम हिननि खां बंदि थींदी कोन। छो त क़ुरान हिन काइनात जो साह आहे, रूह आहे। मूं मां जेकॾहिं रूह वञे हलियो त आउं लाश थी वेंदुसि। हज़रत मौलाना औलाना जौलाना ख़तीब पाकिस्तान अब्दुल कलाम फलाणो टीरो, ए लक़ब हड़ ख़तम, अबा मैयत खणो, लक़ब हड़ ख़तम। आउं मौलाना तॾहिं आहियां जॾहिं मूं में साह आहे। हीअ दुनिया दुनिया तेसि ताईं आहे जेसि ताईं हिन में अलाह जो क़ुरान आहे। हीउ क़ुरान पूरी काइनात जे बका जो रूह आहे। क़ुरान ते रहंदो, क़ुरान वारा बि रहंदा। जीअं क़ुरान महफ़ूज़ आहे तीअं क़ुरान वारा बि महफ़ूज़ आहिनि। तव्हीं भले ज़ोर ॾियो कोन ख़तमु करे सघंदा, छो त क़ुरान जो चैलेंज आहे। अलाह जी फरमायो मूं क़ुरान नाज़िल कयो आहे, इन जी हिफ़ाज़त आउं रब पाण कंदुसि। रब क़ुरान जी हिफ़ाज़त करे छॾी, अल्फाज़नि जी, माना जी, किताबत जी, सम्झो थी नी, क़िराअत जी। क़ुरान जा लफ़्ज़ हाफ़िज़नि जे सीने में महफ़ूज़ करे छॾई। हिकिड़ो हाफ़िज़ रमज़ान में मुसले ते बीठो आहे, ॿियो हाफ़िज़ हुन जे पोयां बीठो आहे। हाणे हाफ़िज़ क़ुरान पियो पढ़े, सवासी पूरो पढ़णो आहे। इन लज़ीना आमनू व अमिलू सालिहात, इन लज़ीना आमनू व अमिलू सालिहात। हाणे मुंहिंजी इहो पोयां ॿियो हाफ़िज़ बीठो आहे,
इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहाति कानत लहुम जन्नातुल फिरदौस नुज़ुला खालिदीन फ़ीहा ला यबगून अन्हा। हे वाला धको जो मिलियो त वरी बि इंजन उन पटड़ी ते उन ई स्पीड में रवंदव। अल्फाज़नि में जेकॾहिं ग़लती कंदो त हाफ़िज़ ग़लती पकड़ींदो। हाफ़िज़नि खे चई क़ुरान जे लफ़्ज़नि जी हिफ़ाज़त करियो। पोइ वरी क़ुरान जे माना जी हिफ़ाज़त लाइ आलिम पैदा करे छॾियईं जेके क़ुरान जे माना जी हिफ़ाज़त कंदा। अहिड़ो गहिरो नथो करूं एक्स वाई ज़ेड मिठू पुट तोता जे करे क़ुरान जी आयतुनि जो तर्जुमो ग़लति कंदा त अलाह जे आलिम हक़ वारा पैदा कया। हा मिठू पुट बयानु पियो करे जी वसलासतुल लज़ीना खुलिफू। अलाह जी क़ुरान में फरमाए माण्हू मरी वञे त टीजो ज़रूर कजा। सदके सदके तो सॼो मुल्क बेलाड़ा घणेई कंदे पुट क़ुरान जे ग़लति तर्जुमे करण के जी हिफ़ाज़त लाइ अलाह जी आलिम पैदा कया। क़ुरान जी पढ़बो कीअं अल्लाह ताला क़ुरान जा कारी पैदा कया। है कारी मोहम्मद अली मदनी कारी अमीर अली रिज़ा कारी एजाज महबूब कोतारो कारी पैदा करे छॾई त क़ुरान पढ़बो की छो त हर कंहिं शइ जो सुर पंहिंजो आहे। हर कंहिंजो लहजो पंहिंजो आहे। क़ुरान जो लहजो पंहिंजो आहे ग़ज़लनि जो पंहिंजो आहे मौलूदनि जो पंहिंजो आहे गाननि जो पंहिंजो आहे। हर कंहिंजो सुर पंहिंजो आहे। माण्हू आवाज़ मां सम्झी वेंदो छा आहे। तवजो अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर छा आहे। अज़ान है न। महबूब जे हुकुम सां वणब अली ते आया हसन जी सचो रसूल उठड़न ते सिर झुकाया। छा आहे गज़ल आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सारा सचो धनी जो अगो अली माई। छाए जी मदाए। हाँ हर कंहिंजो सुर पंहिंजो आहे त वरी गाननि जा सुर ई पंहिंजा। वरी वरी गज़ल ठाहिया अथनि सिर्फ़ु गाननि जे कट ते। सदके सदके सिक सां भरियल आहे सीनू अला सिक सां भरियल आहे सीनू ओ हाणे जो हाणे ॾिसां मां मदीनू जोगी हणी दे तुंढारो अला सामी। गाननि जे कट ते ठाहिया अथनि। हर कंहिंजो सुर पंहिंजो आहे। गाननि जो सुर पंहिंजो आहे। अज़ान जो सुर पंहिंजो आहे। क़ुरान जो सुर क़ुरान कीअं पढ़जे अल्लाह कारी पैदा करे छॾिया। क़यामत तक क़ुरान जी किरात महफ़ूज़ आहे। हा क़ुरान लिखिजे कीअं क़ुरान जी किताबत महफ़ूज़ आहे। हाणे अल्लाह तबारक व तआला फरमाए थो जेकॾहिं तव्हांखे क़ुरान में शक आहे त क़ुरान जहिड़ो क़ुरान ठाहे ॾेखारियो कोन ठहंदो छो त क़ुरान मौजूदो आहे ऐं मौजूदे जो मिसल नामुमकिन आहे। वाढे खे तव्हां वठी अचो असां कुर्सी ठाहिणी आहे। पहिरीं नंबर ते त वाढे में ताक़त हुजे ठाहिण जी। ॿिए नंबर ते त वाढो तव्हांखे चवंदो काठ किथे आहे। नंबर 3 ते वाढो तव्हां खां पुछंदो त भला सिंपल कहिड़ो कुर्सी कहिड़ी ठाहियां। कुर्सियुनि जा सवे नमूना आहिनि। वाढे में ताक़त हुजे हिकु। नंबर 2 मादो हुजे काठ। नंबर 3 सिंपल खपे। नंबर 4 मक़सदु कहिड़ो आहे कुर्सी ठाराइण जो मौलवी जो दरसो थींदो हुन में मौलवी वेही वाइज़ कंदा। अरे अलाह जी फरमाए थो क़ुरान जहिड़ो क़ुरान ठाहे ॾेखारियो। हाणे तो काफ़र पूछे अच्छा क़ुरान जो मादो छा आहे। क़ुरान छा मां ठहियो आहे। सॼो 30 सिपारा क़ुरान 26 अखरनि मां ठहियो आहे। अलिफ बा ता सा जीम हा का इहो क़ुरान जो मादो आहे। 26 अखर आहिनि क़ुरान जो मादो। असीं पूरी दुनिया जे ग़ैर मुसलकनि जे अॻियां क़ुरान जो मादो बि रखूं था। हे 26 अखर ही क़ुरान 30 सिपारनि वारो बतौर सिंपल जे रखूं था त हेड़ो क़ुरान तव्हीं जेकॾहिं साइंसदान आहियो सियासतदान आहियो लिखियल पढ़ियल आहियो अप टू डेट आहियो त तव्हां मौलवियुनि खे मारायो छो था बंदूकूं छो था आणो। असल ॻाल्हि जो मुक़ाबिलो करियो। क़ुरान जहिड़ो क़ुरान ठाहे ॾेखारियो। अलाह जी क़ुरान में फरमाए छॾियो क़ुरान त 30 सिपारनि जो वॾो आहे पर हिकिड़ी आयत बि नथा ठाहे सघनि छो त अलाह जे क़ुरान जहिड़ो क़ुरान दुनिया कोन ठाहे सघंदी छो त हीउ मोहम्मद मुस्तफ़ा जो मौजूदो आहे ऐं मौजूदे जो मिसल दुनिया में नामुमकिन आहे।
इन करे अल्लाह तबारक व तआला इन कुरान जा चश्मा जेके जारी कया आहिनि उहे मदरसा आहिनि ऐं असांजो फ़र्ज़ु आहे त इन दीनी मदरसनि सां ताउन करियूं पंहिंजे बच्चनि खे क़ुरान जी तइलीम ॾियूं। साईं माले साहब क़ुरान पढ़ंदो हाफ़िज़ थींदो मौलवी थींदो पोइ वीचारो बेरोज़गार थींदो उन वीचारे जो मुस्तक़बिल ई वियो हलियो। अच्छा माना असांजो मुस्तक़बिल कोन्हे असीं जेके क़ुरान पढ़ियासीं न असीं माना बेरोज़गार आहियूं। कहिड़े आयो जा 15 साल थियनि पीपी गवर्नमेंट नौकरियुनि ते पाबंदी हणियो वेठे छोरा आहिनि लखनि जे तादाद में डिग्रियूं BA MA PhD LLB धिक्का खाई मोहन पुलिस में अप्लाई एजुकेशन में अप्लाई हेल्थ में अप्लाई हुते दरखास्त हुते वाई हुते टेस्ट हुते रिटर्न फलाणू धिक्का खाई मोहन नौकरी कोन थी मिले। हज़ारनि लखनि में छोरा बेरोज़गारनि जुलूस पिया कढनि धरना हणियो वेठा आहिनि टायरनि खे पिया साड़ीनि हमें नौकरी दो कसम खणी थो चवां बेरोज़गार उहे जेके कॉलेज यूनिवर्सिटी मां पढ़ी आया आहिनि जिन वटि डिग्रियूं असीं बेरोज़गार कोन आहियूं। जेको क़ुरान पढ़ंदो त बेरोज़गार मानी तव्हां खाधी आहे छा खाधो आहे भत खाधा न पर इंसाफ़ में तव्हां इहो कयो न असांखे वठी आहिनि उते मथे कसम ख़ुदा जो पलंग प्यारो ते जेके डूंगा आया आहिनि जेके माल कहिड़े आयो न मोली दा ख़बर अरे माल असां वारे पासे तो क़ुरान जी ख़िदमत कंदा त रब दुनिया खे ज़लील करे तव्हांजे कदमनि में किराई। बेरोज़गारी जे टप खां पंहिंजे बच्चनि खे क़ुरान जी तइलीम खां महरूम न करियो। ला तक़्तुलू औलादकुम मिन ख़श्यति इमलाक़ अॼु अर्ज़ु करियो थो त इंशाअल्लाह बच्चनि खे क़ुरान जी तइलीम ॾींदासीं। तूं छोड़े के अंग्रेजी पढ़ाए हल BA MA तूं मरी वे छोरो तो अंग्रेजी जे 10 जो किताब खणे वे गिट मिट दिसम से गड़बड़ गड़बड़ बड़बड़ तड़बड़ खड़बड़ रड़बड़ गड़बड़ अल्लाह सही अब्बा के बख्श तो करे ला इलाहा पढ़ेगा सवाल मलाइका मुंह को झूठा की नारायण पर ये बच्चो कुरान पढ़ंदो सॼो कुरान न बि पढ़े 3 दफ़ा सूरत इख़लास पढ़ी जेकॾहिं अब्बे खे बख़्श कई त अल्लाह जो रसूल तो फरमाए पूरे कुरान जे ख़त्म जो सवाब मिलंदो। अल्लाह ताला तव्हां असांखे तौफ़ीक़ ॾिजो पंहिंजे बच्चनि खे कुरान पढ़ायूं आलमनि ऐं मदरसनि सां ताउन करियूं। वमा अलैना इल्लल बलाग व आख़िर दावाना वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।